त हिन वक़्तु ॿ मुल्क आहिनि दुनिया में, अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान, जंहिंमें पोलियो नथो वञे, पूरी दुनिया में पोलियो ख़तमु थी चुको आहे। मां हाणे 55 सालनि जो आहियां, अञा ताईं मूंखे डिफिकल्टी हलण में। त हाणे अगरि को माण्हू ॾिसे त छा पंहिंजे को वॾो चाहींदो त पंहिंजो औलाद हिन डिफिकल्टी मां गुज़रे, त उन्हनि खे अहसासु करणु घुरिजे त ही सभु जेकियूं ॻाल्हियूं आहिनि सभु कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, इल्मुल यकीन जी हैसियत रखनि थियूं। उन में कूड़ आहे, सच आहे, सभु मिक्स आहे। थी सघे थो का हक़ीक़त हुजे बि, पर उन जेको ऑब्ज़र्वेशन का थी सघे थी, कंहिं हिकिड़ो पर्टिकुलर केस में मसइलो थियो बि हुजे, पर ईअं कोन्हे जीअं प्रिटेंड कयो थो वञे। त मुंहिंजी वालदेन सां गुज़ारिश इहा हूंदी त इन में बिल्कुलु देरि न कनि ऐं पंहिंजे ॿारनि खे कतरा पियारनि, त जीअं इहा मुदी मर्ज़ जेको आहे इहो पाकिस्तान मां ख़तमु थिए ऐं दुनिया मां ख़तमु थिए। इहो ई मैसेज मां ॾेई सघां। बिल्कुलु। ऐं ॾिसो न, जीअं तव्हां मुतासिर थियो, ईअं केतिरा ई ॿार मुतासिर थियनि था, ऐं वरी पोइ उहो उन्हनि जो को फ्यूचर, माना हू हुन डिसेबिलिटी खे वठी करे उन्हनि जा माइट बि एॾो ध्यानु नथा ॾियनि ऐं हुन सां एॾी महिनत नथा कनि। ऐं छाकाणि हिकिड़ो ॾुखियो हूंदो आहे हिकिड़े नॉर्मल ॿार खे मोबिलाइज़ करणु, हितां खां हुते वठी वञणु या स्कूलिंग कराइणु, ऐं हिकिड़े स्पेशल चाइल्ड खे वठी वञणु ऐं असांजो असल में माशरे जा मसइला कुझु आहिनि। मां मिसाल थो ॾियां, हाणे ऐनक पाए वेठी, हाणे अखि नथी सही कमु करे त ऐनक पाइण में असांजो माशरो उनखे ख़राबु नथो सम्झे। सही, बिल्कुलु। पर ऑन दी अदर हैंड अगरि ब्रेस पातल आहे या हथ में का स्टिक आहे या बैसाखी, उनखे हिकदमि ख़राबु सम्झो थो वञे। उन माशरे में उन ॿार सां उन नंढे सां जेको हशर कयो थो वञे नी, अगरि मुंहिंजी फैमिली मूंखे शायदि न करे हा सपोर्ट, त मां बि अॼु तव्हांजे साम्हूं वेठो न हुजां। बिल्कुलु। इहो जेको असांजो माशरो आहे, असल में इहा का बीमारी थी, का बि ॻाल्हि थी त अलाह जी तरफ़ां आहे। इहो माशरो हुनखे वठे थो भाई हे ॼणो हिकिड़ो माण्हू आहे जेको डिफरेंट आहे असांखां, ऐं इहो इनखे असां खिलूं, हिन सां असां हुनजो जेको आहे टोक कयूं, नकल कयूं, त असांजो माशरो बिल्कुलु डिफरेंट आहे। पर ॾिसो जीअं साॻी ॻाल्हि आहे, हेयरिंग एड ते बि प्रॉब्लम थो थिए। हेयरिंग एड जेके लॻल आहे, अरे तोखे हेयरिंग एड लॻल आहे बाबा, यानी ग्लासिस लॻल आहिनि ख़ूबसूरत क़िस्म जा, कलरफुल ग्लासिस, उते तव्हां कोन था फील कयो छो जो उहा मेजॉरिटी माण्हुनि खे ग्लासिस लॻल आहिनि। त हेयरिंग एड अगरि कुझु घटि माण्हू खे लॻल आहे, घटि ॿुधण में अचे थो त उन में छा आहे, हिकिड़ो मसइलो आहे, ऐं उनखे नाला ॾिना वेंदा आहिनि। जी, सभु इहे इहो असांजा रवैया आहिनि। असांजा इहो माशरो असांजो जेसिताईं इन्हनि रवैयनि खां बालातर न थींदो, तेसिताईं असांजी ग्रोथ, असांजी जेको आहे सो तरक़ी मुमकिन कोन्हे, उहा मंज़िल न माणे सघंदासीं जेका। अच्छा, हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि, जॾहिं तव्हां डिसेबिलिटी जी ॻाल्हि कयो पिया, त ॾिसो स्टीफन हॉकिन अञा शुरूआति कई हुई पंहिंजे कैरियर जी, माना उहो हिकिड़ो नौजवान छोकिरो हुयो ऐं तॾहिं ई उहो अफेक्ट थियो। बिल्कुलु बिल्कुलु। पर उन छॾियो न, हिमत कान छॾी। मां वरी कंसिस्टेंसी, तव्हां ॾिसो, तव्हां हिकिड़ो असल में प्रॉब्लम इहो आहे, असां नौजवान में हिकिड़ी हाणे जेको रिसर्च आई आहे नई, त जेको टीनेजर आहे उहो 2 मिंटनि खां वधीक रील ॾिसे ई कोन थो। सही। हाणे जॾहिं 2 मिंट 2.5 मिंट जो रील अचे थो, 4 मिंट का इंफॉर्मेशन अचे थी, असां ॾिसूं था हुनखे सुकून सां। असां 3 कलाक वारी मूवी बि ॾिसंदा हुआसीं, त हाणे असां बि हाणे आदत वाची रील आयो, अधु ॾिठोसीं, अधु अॻियां अॻियां। त असांजो जेको टाइम स्पेन आहे फोकस जो, उहो थी वियो आहे ख़तमु। हाणे उहो पोइ ॾिसो क्लासिस में छा हालत थींदी, जॾहिं कलाक जो क्लास हुजे या 3 कलाक जो, तव्हांजो फोकस दिलचस्पी न वठंदा, पोइ असांखे उहो सारी ॻाल्हि बैचलर चेंज करणी पवंदियूं आहिनि। पर असांजो जेको ॿार आहे, जेको नौजवान आहे, उनजो लर्निंग टाइम स्पेंड तमामु घटि थी वियो आहे। त असांखे हाणे इन्हनि टूल्स जे थ्रू ई उन्हनि खे अट्रैक्ट करिणो आहे, ॿियो तरीक़ो कोन्हे। ॾिसो, ॿार खे तव्हां ज़बरदस्ती कोन था पढ़ाए सघो, ज़बरदस्ती तव्हां सख़्ती सां कुझु कोन था करे सघो, पर इन्हनि टूल्स जे थ्रू ई। हाणे हिन में वॾो मसइलो इहो आहे त वालदेन जेको मोबाइल ख़राबु थींदो आहे त बाबा मूंखे ठाहे ॾे, मुंहिंजो मसइलो थी वियो आहे, बाबा उन्हनि खे ख़ुदि सिखणो पवंदो। हाणे हिकु वॾो अॻे गैप हूंदो, असांजे नंढे हूंदे चवंदा बाबा खे सभु ख़बर आहे, थोरा वॾा थिया बाबा खे सभु ख़बर आहे, कंप्यूटर जी ख़बर कान्हे, बाबा खे सभु ख़बर आहे, पर हीअ ख़बर न आहे। हाणे ॿार जेको नंढो आहे, जेको जंहिं ज़माने में असां चवंदा बाबा खे सभु ख़बर आहे, उहो चवंदो बाबा खे ख़बर ई कान्हे, बाबा जो मोबाइल ई मां सेट कंदो आहियां। त हाणे जॾहिं इहो गैप थी थो वञे, त इन में वालदेन जो ॾोहो आहे त उहे पाण खे अपडेट नथा कनि, उन टेक्नोलॉजी सां गॾु रहनि, उन्हनि सां गॾु वेहनि, उन्हनि खे मॉनिटर कनि त उहे कहिड़े वेबसाइट ते वञनि था, कहिड़ी गेम था खेलनि ऑनलाइन, ॾाढा प्रॉब्लम्स आहिनि। कंप्यूटर खे तव्हां सेंट्रल प्लेस ते रखो जिते हर माण्हू लंघी सघे, त ॿार बि मॉनिटर थिए। जॾहिं पीउ खे अवेयरनेस न हूंदी त ॿारु छा कंदो। मां हमेशह हिकिड़ो प्रोग्राम जो एग्ज़ाम्पल ॾींदो आहियां। मुंहिंजो आफ़िस साहिबु हिकिड़ो असांजो UAE में मां रहियो आहियां 14 साल, उते दोस्त हो मुंहिंजो, हुन ॻाल्हि मूंसां कई त मां एस कॉन्फ्रेंस में वियासीं, हुनखे हिकिड़ो सुवालु पुछियो बुज़ुर्ग खां त भाउ असां पंहिंजे ॿारनि जी तरबियत कहिड़ी उमिरि खां शुरू कयूं। त हुन चयो त बाबा शादी खां 20 साल पहिरियां। इहो छा, भाउ तूं पहिरियों पंहिंजी तरबियत त कर, 20 साल अॻु में तूं शादी करा, तूं अंदाज़ो 20 साल पोइ तूं पंहिंजी तरबियत कर, पोइ ॿार जी तरबियत। ॿार ॾिसी
अमल कंदो। हाणे घर में असां मोबाइल ते वेठा आहियूं त ॿारु किताब नथो खणे, असां पंहिंजे वॾनि खे किताब पढ़ंदे ॾिठोसीं, असां किताब अॼु बि पढ़ूं था। सही। पर मां घर वञा, ज़ाहिर ॻाल्हि आहे मुंहिंजे ऑफिस जा ई केतिरा कम आहिनि जेके मोबाइल जे थ्रू थियनि था, मूंखे मोबाइल ॾिसणी थी पए, त ॿार बि उहो ई एक्ट थो करे। जापान में तव्हां ईंदव त जापान में जेका वॾा ट्रेन में सफ़र कंदा, किथे बि कंदा, हर कंहिंखे पंहिंजो बुक आहे, पंहिंजो किताब पढ़े थो, त उहो नंढो ॿारु जेको आहे उहो वॾनि खां सिखे थो। हिकिड़ो सम्झो साइकिल आहे, असां पंहिंजे वॾनि खां सिखियो त असांखे नंढा सिखंदा, हुन खां पोइ नंढा सिखंदा। असां वॾनि जो ॾोहो आहे असल में, असांखे हर शइ सिखणु घुरिजे, एडॉप्ट करणु घुरिजे, सो असां पंहिंजे ॿारनि सां मुंहुं ॾेई सघूं। अगरि असां पंहिंजी टेक्नोलॉजी में पहुते हूंदासीं त असां छा हेल्प कंदासीं। पर अॼुकल्ह उहा ई ॻाल्हि आहे न, ॻाल्हि थोरी चेंज थी वई आहे, ॿार वॾनि खां सिखंदा आहिनि, अॼुकल्ह वॾा ॿारनि खां था सिखनि।